जी बिल्कुल नाज़रीन, गढ़ी हसन वेझो सिंध बलोचिस्तान के सरहदी दंग ते वाक़े ॻोठ बदलो खोसो में इन वक्त असीं मौजूद आहियूं। ॻोठ बदलो खोसो जे चौधारी जेकी आहे त ॻोठ जे चारई तरफ़ इन वक्त जेकी आहे त 3 खां 4 फुट पानी भिजी वियो आहे ऐं गुज़िरियल 10 खां 12 ॾींहं जेके आहे त थी विया आहिनि। ही ॻोठाणा जेके आहे त ॻोठ में ई जेके आहे त महसूर बणियल आहिनि। हिननि खे निकिरण जो को रस्तो कोन्हे। 2 किलोमीटरनि ताईं जेको आहे त 3 खां 4 फुट पानी जमा आहे ऐं उतां खां जेके आहे त हिननि जो गुज़रगाह आहे। इन हवाले सां मुतासिर ॻोठ जा रहवासी ॻोठाणा असां सां मौजूद आहिनि। वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे वधीक इन बाबति छा था ॿुधाइनि। हिते पानी घणो आहे, हिते 2 किलोमीटर टोटल पानी बीठो आहे सॼी साइडनि ते। न रस्तो आहे, न खाइण पीअण जो चीज़ आहे, न पानी मिठो बि पानी कोन्हे जो माण्हू पीए। हिते DC खां आयो आहे, ॻोठ प्यारे में आयो आहे, हिते न आयो आहे। को संभाल करण में न आहे, न को MLA न MPA, कुझु बि न आहे। हिते को माण्हू बि न आयो आहे। ॿार बीमार पिया आहिनि। हिते को मेडिकल जो न आहे, कुझु बि न आहे। न राशन, न मेडिकल दवाई। ऐं बाहू जो पानी सॼो ॻोठ बदलू में आयो आहे। बदलू खां किरास थी अॻे वियो आहे। जॻह किरी पिया आहिनि माण्हुनि जा। माण्हू ॿाहिरि वेठा आहिनि, माल मरी विया आहिनि माण्हुनि जा, मवाशी हर चीज़ तबाह थी वियो आहे, बर्बाद थी वियो आहे। तव्हां ॾिसो था हे पानी सॼो बीठो हर साइड ते पानी। घणा ॾींहं थी विया आहिनि हिते पानी जमा आहे? तव्हां वटि हिते को नुमाइंदो, को DC या मुख़्तियारकार पहुतो आहे? को राशन कोई न आहे असां वटि। असां हिते कोई न माण्हू आयो असां वटि। असां तक़रीबन 20-30 ॾींहं थी विया आहिनि। जेको पाणी आयो, असांजा ॿार बच्चा सभु फाथल आहिनि, साधार फाथल आहिनि। निकिरण जो कोई बि रस्तो न आहे। असां हिन टाइम 12 बजे हिते पिया आहियूं। न पाणी असांजो घणो आहे असां वटि। राशन वाशन कुझु न। DC आहे न, कोई मीडिया वारो कोई बि न आयो असां वटि। DC जेकबाद जे साम्हूं ॻोठ आहे प्यारो खोसो, उते पहुतो। तव्हांजे हिन ॻोठ में आयो? न असां वटि कोई बि न आयो। छा मुतालबो कंदो? असांखे ॾियो, असां ग़रीब फाथल आहियूं। असांजे ॿार बच्चा बुख मरनि था। कोई कुझु ई न आहे असां वटि। असां इहे सॼो ॾींहुं पिया आहियूं, ॿार सॼा रोअनि था। असांजे कुझु न आहे। इहो तव्हांजो महिरबानी थिए त असांजे DC साहिबु या ॿियो टियों करे महिरबानी, असांजे फंड ज़रूरत आहे। असांजे ॿार बच्चा मरनि था बुख ते। चाचा, हिते घणनि ॾींहंनि खां तव्हांजे ॻोठ जे चौधारी पाणी आहे? असांखे 10-15 ॾींहं 20 ॾींहं गुज़री विया। जेके पानी इहो खंड हले थो, सम्झी न। को माण्हू, को इंजोस वारो, को फंड वारो, कोई बि न आयो। असांजो राशन वाशन घरनि जे अंदरि में पाणी आहे। चौ तरफ़ पाणी आहे। निकिरण जी जाइ बि कोन्हे। निकिरण जो रस्तो कहिड़ो आहे? निकिरण जो रस्तो हे आहे, ॿियो हेॾे पावर में आहे। पावर में ओॾो सड़की बि गुम आहे। हेॾो जेको निकिरण जो रस्तो आहे, हेॾो बि खंड लॻा पिया आहिनि। तव्हां पाण ॾिसो था सर, हिते आया हो, जेका जागदा आया हो पानी में, को ॿाहिरि कढण जो बि रस्तो न आहे। DC जेकबाद या मुख़्तियारकार जी का टीम हिते पहुती आहे तव्हां वटि? कोई टीम न आयो सर, कोई टीम बि न आयो। ॿाहिरि राशन हले थो। हेॾो 7 मोरी हेॾे हलनि थो। कल्ह प्यारे हले, 3 ॾींहं प्यारे ट्रक आयो हिकिड़ो। असांखे हिकिड़ो कटो बि न ॾिनो, न हिकिड़ो गिह जी थैली ॾिनऊं। ईअं वापसि ट्रक कायूं हलिया विया। गड़ी ॾे हले थो, ॿाहिरि जाते हले थो। असां हेॾे कोई बि न आयो आहे। असां हिते बुख मरूं था। को माण्हू न आयो आहे, को इंजोस वारो को बि न आयो आहे। असांजे निकिरण जो रस्तो बि कोन्हे। ॻोठ बदलू में असां वेठा आहियूं, लॻ सनड़ी पावर असां लॻे वेठा आहियूं। छा मुतालबो कंदो DC को? DC जो मुतालबो इहो आहे असांजो, को गण करे को राशन वग़ैरह, को जॻह बॻह किरी पिया आहिनि। निकिरण जो रस्तो न आहे। पाणी बाणी माल बाल मरी। बदलू खोसे ॿुॾी वियो आहे। वॾो पाणी आहे, रस्तो न आहे निकिरण जो। माल बाल मरी वियो आहे। को न राशन आहे, न का शइ आहे, कुझु ई कोन्हे भाउ। हिते 15-20 ॾींहं थिया आहिनि। ॿार बुख ते आहिनि, माल मरी वियो आहे, जॻह किरी पिया आहिनि, रस्तो ई न आहे। हे भाऊ आया आहिनि, अलाए कीअं पाणी में घुमे घुमे चेल जेतिरो पाणी आहे। ॿेड़ी खपनि असांखे। ॿार बच्चो बीमार आहे, दवाई ॿार बच्चो बीमार आहे। ॿेड़ी हिते बीठो हुजे। को अटो खपे थो, का शइ खपे थो त आनियूं सही। ग़रीब माण्हू काॾे वञूं हाणे? ॻोठ बदलू जे साम्हूं असांजे लॻल आहे खंड। असांजे सिफ़ारत में कोई बि इहो राज़ी न आहे। ताहिर ख़ान पंहिंजो सिफ़ारत कयो। ताहिर ख़ान असांजो खोसो आहे, असांजो मोहसिन आहे। माना प्यारे जो सिफ़ारत करे, प्यारे खे फंड वठी ॾिए थो। असांजे बदलू जो को सिफ़ारत नथो करे। हिकु हिते माना कारट हुतो वठी हुतो ॾियनि था, हुतो वठी करे। असांजो बदलू में कोई न अचे थो, को न वञे थो। पाणी सिधो असांजे ॻोठ में लॻल आहे। खंड बि असांजे ॻोठ में लॻल आहे। असां ग़रीब फाथलूं 4-5 किलोमीटर हेॾो पाणी असांखे माना घेरो करे वेठो आहे। 4-5 किलो ॿाहिरि असांजो रस्तो ई निकिरण जो न आहे। ॿार बीमार आहिनि, ॿार बुखार में या हिन में। असांखे दवाई बि कोई न आहे, राशन बि कोई न आहे। असांजो माना कोई ताहिर आहे जा ज़मींदार आहिनि, सिफ़ारत आहे। ताहिर असांजो माना मोदरा हू वोंटल जा अचे थो, चए थो वोट ॾियो। असांखे माना मालिकी बि नथो करे। ताहिर प्यारे जो सिफ़ारत करे थो, ॿियनि जो सिफ़ारत करे थो, असांजो सिफ़ारती बि नथो करे। असां ग़रीब बदलू खोसो निधड़को आहे। बदलू खोसो में कोई बि नथो अचे। अॼु बि हिन टाइम कोई ज़ाहिर न आहे। अॼु शाबस आहे हिन भाऊ खे। असांजे माना इलाइक़े में थियो माना 3 किलोमीटर असांजे पाणी में हलंदे हलंदे असांजे वटि पहुतो आहे। असां माना हथ ॿधूं था। महिरबानी करे गुज़ारिश आहे तव्हांखे त असांजो माना कुमाल आयशर बाद रोश बिदा लोग आज दरी वटा आवे।
महिला यो छ महीना 2 महीना भाई खाती माल बाल हाथ से कुल बड़ो हो छो फंड शे मदद वास्ते कसे हाथ कायो खसना तक माए टीम ने खसना तक बा हां जमींदार बेरा मा खसना तक मेरा मा बडू माल बाल हाथ से कुल हो छो शेकरो कसे हाथ कसे मदद खसना तक माए हमारा मा बडू हो छे आ चक में छको कतियो छको माल मोटो जो बहुत मोटो जो आ खती आ जारे में छको आ दवचा फिर छको वे भी आ छको तो बीमार बे को ता छको खती न धगे न छी आ में धक खंड में लोग विचा जही आ लोग शहर विचा बोडाल के मारा बदलू शहर आ हमारा बोडाल के 15 रोशे आ बात के मैं गुरा ना का से भी ने छुक लड़ो माल लड़ो चौ तरफ आवे आओ जारे न वरकणा आवे का से भी ने खंड थम ये लोग मत की मेगा मैं गौरा भी खस न खन न वड्राए न छिए सागंद के आ मैं छुक बुडगू असा गोठ से समो अमो समो में लगो पे हो छा खंड रोड अमो समो असा बैठा ओलो तरफा खंडा ओबर तरफा गोठ बदल में बुडे तो पानी भी कोड़ो ना राशन ना गाल न पंध कल ना ट्रेडी माई जमदे हो पेट में होते हुआ जी बिल्कुल नाज़रीन गोठ बदलो खोसो जे रहवासी मुतासिर गोठाणन जो अवां ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां जेको आहे त बरसाती पाणी जेको आहे त हिननि जे घरनि ॿाहिरां जेको आहे त बीठो आहे उहो घरनि जे अंदरि दाख़िल थी चुको आहे ऐं घरनि अंदरां जेको आहे त गुज़री रहियो आहे काफ़ी जेके घर आहिनि उहे ड्रही पट पइजी विया आहिनि अवांखे वधीक इहो ॿुधाईंदो हलां त हीउ जेको आहे त वॾे आबादी वारो ॻोठु आहे 100 खां मथे जेके आहे त हिन ॻोठ में घर आहिनि पर चूंडियल नुमाइंदनि या DC जेकोबाद हुजे उन्हनि हिन ॻोठ तरफ़ न निहारियो आहे जंहिं सभु हीअ जेके मुतासिर ॻोठाणा आहिनि उहे बेहाल बणियल आहिनि ऐं हिननि इहो बि ॿुधायो त गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां हिननि जो जेको राशन आहे उहो बि ख़तमु थी चुको आहे 2 किलोमीटरनि ताईं जेको हिननि जो ॻोठ जो जेको रस्तो आहे उहो पाणी में ॿुॾल आहे 3 खां 4 फुट उते पाणी बीठल आहे ॻोठ खां जेको आहे त निकिरण जे लाइ हिननि वटि को रस्तो कोन्हे ऐं हिननि इहो बि चयो त DC जेकोबाद हिननि जे वेझो जेको ॻोठु आहे प्यारो खोसो उते पहुतो पर हिननि जे ॻोठ तरफ़ न आयो न ई जेके आहे त हिननि जी मदद कई हिननि वस वारनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी ॻोठ बदलू खोसो में जेके आहे त ॿेड़ियूं माणियूं वञनि ॻोठाणनि खे जेको आहे त रेस्क्यू कयो वञे ॿाहिरि कढियो वञे ऐं ॻोठाणनि जेके आहे त मदद कई वञे कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो जेकब न्यूज़ गढ़ी हसन।